नाज़िन, सीता रोड में अखियुनि खां महरूम टिनि भाइरनि जो तेज़ बरसातुनि सबबि अजोड़ रही पट थी वियो, जॾहिं त टिनी भाइरनि जी चूंडियल नुमाइंदनि तोड़े सिंध सरकार का बि सार न लधी। अखियुनि खां माज़ूर भाइर सख़्त मुफ़लिसी वारी ज़िंदगी गाहण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॾिसूं था राजा एन चन्ना जी इन रिपोर्ट में। बरसात जी तबाहकारियुनि सबबि जिते सीता रोड समेत आसपास जे सवें ॻोठनि जे माण्हुनि जा अझा रही पट थी विया, उते ही सीता रोड जे हिननि मिसकीन ख़ानदान जो अल्ह तलह बि पधरे पट थी वियो। अखियुनि खां नाबीन ही टई भाइर पहिरीं ई सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया हुआ, वेतर बरसातुनि संदनि मथां छत बि खसे वरिती। बस ये जगह ओतो किरी पई बरसात हलंदी में बस असां सुता पियासीं निंड 2:30 जो 3 जो टाइम हुयो। शायद वॾी बारिश ही वॾी माना तूफ़ानी बरसात ही। अखियुनि खां नाबीन सुधीर अली ॻाइण वॼाइण खे पंहिंजी रोज़ी रोटी जो ज़रियो बणाए पंहिंजी कुराड़ी माउ ऐं ॿिनि नाबीन भाइरनि जो पेट पाले थो। असां पंहिंजो गुज़र बबू गना मां ॻाईंदो वॼाईंदो पायां। बरसातुनि जिते संदसि घर लोढ़े छॾियो, उते ही संदसि रोज़ी रोटी बि खसिजी वई। अखियुनि खां नाबीन सुधीर अली ज़िंदगी गुज़ारण जो ही ॾांहुं किथां आंदो। बस सब कुछ गुरबत सेखारे छॾे बस। संदसि कुराड़ी अमड़ जो चवणु आहे त 3 माज़ूर पुट आहिनि ऐं कमाइण वारो को बि कोन आहे। वाहुर कई वञे। 3 जॾड़ा में उते वीचारा गुज़र सफ़र करे थी मिड़े खाईंदा पीअंदा 4-5 ॼणा हूं। इहो झुगड़ो बि ड्रही पियो, हेॾो कोट झोट नलका धलका सब कुछ ड्रही आ। कयूं कमल बुख ते कमल कीअं कमल बचड़ा वीचारा वञनि कमल वेठा से बेरोज़गार लॻा। हिन मुफ़लिसी ऐं लाचारी में मुब्तला ख़ानदान जो वस वारनि ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध सरकार खां इहो मुतालबो आहे त संदन अझो ठाराए ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु राजा एन चन्ना, आवाज़ टीवी न्यूज़, सीता रोड। पुत्र जो मालिक मौला जंहिंजे हथ में जाम आहे।